तो शाह साहब रहमतुल्लाह अलैह जो जेको रसालो है जंहिंजे मिजारा तक़रीबन कुल 36 सुर आहिनि। इन 36 सुर जे मिजारा हीर ऐं रांझा जो ज़िक्र, मूमल ऐं राणे जो ज़िक्र है, ससई ऐं पुने जो ज़िक्र है। तो शाह साहब रहमतुल्लाह अलैह ई जेको दुनिया जा क खाॾा ॾिनो हुयो इन जे साथ साथ जे मिजारा इन जी असल मुराद सॼी और अलॻि है। केॾांहुं शाह बिटाई रहमतुल्लाह अलैह ससई जे बारे में चयूं त ससई जेको असल मुराद है ससई थी हुई, पुनू थी वियो। उहो जेको आशिक़ हुआ ससई पुनू उहो थी विया आहिनि। पर तंहिं छता जेको शाह अब्दुल लतीफ़ बिटाई रहमतुल्लाह अलैह जी असल मुराद है ई केॾांहुं ससई पांखे बि चयो आहियूं, केॾांहुं पुनू मुस्तफ़ा जी जात खे चयो आहियूं। जहिड़ी त शाह बिटाई रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी बैत जे मिजारा चवनि था कि मूं कमीनी लाइ पुनू परेड चाही, मूं कमीनी लाइ पुनू परेड चाही, हुन पुने मथां हेर मुंहिंजी पूरी परेड घोरी आहे। हाणे ई वाक़ियो असल जे मिजारा पंहिंजी जॻह मथे ईंदी त आहे कि ससई जेको आहे ई कैच मकरान जे मिजारा बंबोर में रहंदल, अने जेको पुनू आहे ई कैच मकरान में रहंदल। त पुनू आरी ॼाम जो पुत्र हो, जाहो जलाली हुई। जॾहिं पुने जा भाउ तिजारत लाइ करे बंबोर में अचींदा हुआ, पुने के कोठे आया हिकिड़ो ॾींहुं। जहिड़ी ससई मथे जी निगाह पई आहे त ससई त ब्राह्मणियाणी हुई, पर पोइ मुसलमान जे घरे धोबी जे घरे खतरी जे घरे जेको आहे सो धोबी जो कमु करणु लॻी। जॾहिं नज़र पई पुने जी तॾहिं पुनू पुछे कि तूं केरु आहीं त जवाबु ॾिनई कि आउं धोबण आहियां। हालांकि पुनू धोबी न हो, ससई जे इश्क में ससई जे सवाल मथे पुने खे जॾहिं ससई चए तूं केरु तॾहिं चए आउं धोबी। त हीउ कुला खे ससई जे इश्क ऐं मोहबत में चए त शाह साहब ई मुराद खणी विया क़यामत जे बारे में कि पाहियानो गुनाह करे 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 क़यामत में वेंदासीं। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते मैदान महशर में सजदो कंदा 8 ॾींहं जी मिक़दार जे बराबरि। त मिसाल ॾिनो शाह साहब रहमतुल्लाह अलैह कि गुनाह पाण करे वेबो, पंहिंजा गुनाह वारा ई जेको गुनाह ऐं ई मिसाल ई लुगड़ा ई कपिड़ा जेको अल्लाह जो रसूल गुनाह जे तौर मथे सर सजे में रखी न पाण गुनहगारनि जा गुनाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मूं कमीनी लाइ पुनू परेड चाही, हिन पुने मथां हेर मुंहिंजी पूरी परेड गोरियां। मदीने जा घोट तूं सुण मुंहुं जा सजड़ा, कर मोहम्मद मिठा मोट असीं आहियूं तुंहिंजे आसरे। शाह साहब रहमतुल्लाह अलैह चवंदा कि मोमिन ईमान जो मुकम्मल है, त हिनखे घबराइण जी ज़रूरत न आहे। कुला कि पाण ई ईंदमि हो त कुझु आऊं अॻु भरी थी माण्हू ॾींदमि मीहणा मूंखे चरी चवंदो लोक, मथां चवंदा खान बलो अचनि कमीणी मां की न थी। त अल मुख़्तसर ही चंद इशारो अल्हम्दुलिल्लाह आबाई जी दुआ से बापू जी दुआ से बैत वधारे। और फिलहाल इन्ही जी मांगनी इहे कि बैठे साथ साथ की सिंधी जे मिजारा सुर पण हुजे ज़रूरी है। त अल्हम्दुलिल्लाह हाजे सामने हिकिड़ो सिंधी ज़बान में मौलूद पिणु पेश करींदो अल्लाह माशाअल्लाह। तो दे छट जुलियो तुंहिंजो शान वॾो, तो ते छट जुलियो तुंहिंजो शान वॾो, तो ते छट जुलियो तुंहिंजो मान वॾो, मिठो मदनी मिलियो मन ठार नबी, तो ते छट जुलियो तुंहिंजो शान वॾो, तो ते छट जुलियो तुंहिंजो मान वॾो, मिठो मदनी मिलियो मन ठार नबी, तो ते छट जुलियो तुंहिंजे कदमनि तां आऊं कुर्बान वञा, लख नबीअनि जा आऊं एहसान मञा। तुंहिंजे कदमनि तां आऊं कुर्बान वञा, लख नबीअनि जा आऊं एहसान मञा। ओ तो त जान जिस्म आऊं कुर्बान करियां, तो त जान जिस्म आऊं कुर्बान करियां, एॾो कुर्ब मिलियो क़ुरान नबी, तो ते
छट जुलियो तुंहिंजो शान वॾो तो ते छट जुलियो तुंहिंजो मान वॾो मिठो मदनी मिलियो मन ठार नबी तो ते छट जुलियो मोहर मुरसल खे ओ जॾहिं आहे मिली तॾ निशानी नबूअत साण खिलई मोहर मुरसल खे ओ जॾहिं आहे मिली तॾ निशानी नबूअत साण खिलई ओ सारी उम्मत सजण तुंहिंजे पुठ में हलई सारी उम्मत सजण तुंहिंजे पुठ में हलई हेॾो दीन वधियो इस्लाम नबी तो ते छट जुलियो तुंहिंजो शान वॾो तो ते छट जुलियो तुंहिंजो मान वॾो मिठो मदनी मिलियो मन ठार नबी तो ते छट जुलियो अली मुराद जूं आहिनि आसूं पुॼियूं जंहिंखे मदनी मिलियो तंहिंजूं अखड़ियूं ठरियूं अली मुराद जूं आहिनि आसूं पुॼियूं जंहिंखे मदनी मिलियो तंहिंजूं अखड़ियूं ठरियूं ओ जल सिकांदे थयूं आहिनि सालूं घणियूं जल सिकांदे थयूं आहिनि सालूं घणियूं सुहिणो सैयद मिलियो सरदार नबी तो ते छट जुलियो तुंहिंजो शान वॾो तो ते छट जुलियो तुंहिंजो मान वॾो मिठो मदनी मिलियो मन ठार नबी तो ते छट जुलियो मजीद पुत्र अशर पढ़ हले हलाल अब्दुल्ला ना ना आइए यार पुत्र अशर पढ़ो ले ई मणे ने सजी डॉक्यूमेंट्री बनाए ने डिस्कवरी दवाता इंदो ठीक है ना मैं जाके डॉक्टर हलाल अब्दुल मजीद हलाल पुत्र अशर फोकस के बेराई मजीद कितना पड़ी मजीद पुत्र ऐसा पढ़ अरे यान दे यान ये मस्जिद तो हटी ना आइडा पढ़ा लो आइडा पढ़ा लो तेरे फेरी होला क्या मेरे बिस्मिल्लाह पुत्र ऐसा पूछा देख क्या साईं चौंदा जाता गोरा जो वही सजी गई हुआ है हां राग ईद को ठिया दंबूरे और प्रोग्राम रखा है ताकि इनकी जिंदगी में लाइन में रुचि है तो उनमें ये बड़ो ईद को ठिया इंशाल्लाह रुचि करेंगे लोग पाए के साथ बिस्मिल्लाह 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 वाला हाजी वाला मोला अच्छा ना सिंधी जमाए काशी में जो को सबसे जतोरिया जो को मित्र ऐसा वो सिंधी खपे सही है मतलब बड़ी इनकी ने हाजिर मजलिस इरशाद इरशाद हो मियां माशाल्लाह कल्याण के जनरेशन ला 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 ये सुरला है
आऊं न गॾियसि पिरीअ खे तूं पियो लहें सिज आऊं न गॾियसि पिरीअ खे अला ला ला आऊं न गॾियसि पिरीअ खे तूं पियो लहें सिज वो जे आऊं ॾियां सनिया विञी पिरियां खे ॾिज ओ इहे कैच चइज वीचारी वाट मुयला करड़ा डूंगर का घणी करड़ा डूंगर का घणी ऋण ततोराओ ओ तितर न बोले तिन डेज त डूंगर मिज डाहो ओ जाम पुनु जाओ तिते वस थी वणकार में अला करड़ा डूंगर का घणी जबल हूं न जिजा मोट मुजा मुस्तफा मोट मुजा मुस्तफा वा आलम मिजा जावो ओ सामन के सजा मन ॾिठ मुदियूं नन जाला ससई के पुछण लॻाया दी ससई तूं हेॾी पुनल जे इश्क में चरई थी पई आई तूं पुनल में ॾिठे छा चए आदिउड़ी ऐं पुने खे सुञाता न आहियां निका तव्हां पुको न छॾियो करड़ा डूंगर का घणी वाट न मथे वारी अॻियां लक लतीफ़ चवे ॿिया पर सुजन बारी ओ नाए जिन जी मारी कादर रखाए जे कुर्ब में अला ए आदिउड़ी आऊं तो न पुनल पोयां वञा पई अमी वरी वञो अवां जा वर घरे वेठा आहे मुंहिंजो वर वञी पियो आऊं तो न पोयां वेंदुसि वरो वरन वारियूं वरोड़े वरो वरन वारियूं वरो वरन वारियूं ऐं विञो सभु वरी वो फिरे ईअं फराक जी ॻाल्हि सुझे गरी ओ उबाज न भरी आऊं त डूंगर खे ॾोरींदी अला ससी उन डूंगर में आई उन पहाड़नि में आई उते पई आवाल करे जॾहिं डूंगर में आई तॾहिं डूंगर जा शहर शींहं मड़े उपड़ी पिया ससई ते वीचार के ससई इहा जानवर तो को नज़र न आया दिल में ख्याल कई तो मुझे पुनल जा उठ आहिनि डूंगर पुछण लॻो अमां तूं केरु आई ऐं कुंहार हेॾे माल वणनि में तूं त कारी ऐं केर घेरू रता तुंहिंजा कपिड़ा ॿिया मेंदी रतड़ा पैर ए आऊं जात न ॼाणा केर आऊं त नाले सॾायां ससुई अला अदा डूंगर पर हुई पियो ससई पण रुनी ॾुखी डूंगर पाण में ॿई विठारून ॾुखीड़े डूंगर पाण में ॿई विठारून वो ए कंहिंखे की नचूं ही त मज़ई पियो मच ॿरे अला बंबोरा निकिरी हू अमर हू मान बंबोरा निकिरी हू अमर हू मान वो ओ मथा ची मुमान बेली मोटी मिलण मुश्किल थींदे अला सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह